पीताम्बराधरू पूर्णेन्दु सुंदर मुखाधर विंद नेत्रा सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। राधे 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 श्री राधे 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 श्री राम जय जय राम 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 राम जय जय राम श्री 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 राम जय श्री राम जय जय राम 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 राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। कथारंभ होत है आवो वीर हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। श्री रामचरितमानस बालकांड दोहो
85। कथा तां श्रवण कई साथ संगत जी। कामदेव शिव भगवान जी तपस्या भंग करण जे लाइ उते पहुची विया। पंहिंजा अस्त्र शस्त्र जेके उन जा थींदा आहिनि प्रकृतिअ जा जॾहिं उन हलाया त सॼे ब्रह्मांड में काम छाइजी वियो। पशु पक्षी मनुष्य जीव जंतु एतिरे क़दुर की मुनि वॾा वॾा योगी उहे बि काम जे वश में थी विया त पोइ साधारण माण्हूअ जी केरु ॻाल्हि करे। त छा कोई न बचियो? चवनि था न, उहे बचिया जे राखे रघुबीर, जंहिंखे रघुनाथ भगवान रक्षा कई, जंहिंखे श्री राम जी बचायो उहे ई बचा। कंहिं बि हृदय में धीरज न धारण कयो। चओ हरे राम। कंहिं बि हृदय में धीरज धारण न कयो भाई। कामदेव सभिनि जे मन जो हरण करे वरितो। श्री रघुनाथ भगवान जंहिंजी रक्षा कई, बस केवल उहे ई उन समय बचल रहा। धरी न काहूं धीर, सबके मन मन सिज हरे, जे राखे रघुबीर ते उबरे तेहि काल महु। सियावर रामचंद्र की जय। बिन घड़िन तक कहिड़ो तमाशो थियो। ये घणा मिंट थिया? 48 मिंट। जॾहिं जेसि ताईं कामदेव शिव भगवान वटि पहुची वियो और शिव जी खे ॾिसंदे ई कामदेव ढिजी वियो, तॾहिं सॼो संसार वरी जीअं जो तीअं स्थिर थी वियो। कामदेव ढिजो यानी कामदेव डगमगाए जियो, पंहिंजे बल खां हीण थी वियो, निर्बल थी वियो, त संसार में वरी संयम जो बल अची वियो। तुरंत ई सभई जीव उअं ई सुखी थी विया जीअं मतवाला नशा कयल माण्हू मंद नंढो नशो लही वञण ते वरी सुखी थी वेंदा आहिनि। दुराधर्ष, दुराधर्ष चइबो आहे जंहिंखे हाराइण ॾाढो अति कठिन आहे। दुराधर्ष ऐं दुर्गम, जंहिंजो पार पाइण ॾाढो कठिन आहे। उहे केरु आहिनि? भगवान आहिनि। भगवान में 6 गुण हूंदा अथव। तव्हां ॾिठो हूंदव नारद जीअ खे बि भगवान चयो वियो आहे, सुखदेव महाराज जी खे भगवान चयो आहे, असांजा श्रीचंद्र महाराज खे बि भगवान शब्द चयो वियो आहे, हनुमान महाराज खे बि भगवान चयो वियो आहे। श्री कृष्ण त भगवान आहिनि ई, पर केवल भगवान न आहिनि, उहे परमात्मा बि आहिनि। परमात्मा भगवान बि हूंदो आहे, पर हर भगवान ज़रूरी न आहे परमात्मा हुजे। उहे उन जा अवतार आहिनि। और श्री कृष्ण भगवान भी ईश्वर भी ऐं परब्रह्म परमात्मा भी निर्गुण निरंकार भी। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे प्रेम जा अवतार। हिते भगवान 6 गुण कहिड़ा हूंदा आहिनि? ध्यानु ॾेई ॿुधो। जंहिंखे सॼो ऐश्वर्य हुजे, जंहिंमें धर्म जो पूरो पूरो स्थान हुजे, पालन हुजे। टियों, जंहिंजो यश हुजे। चौथो, श्री जंहिंखे हुजे। चओ हरे राम। ज्ञान हुजे ऐं वैराग्य हुजे, यानी धन भी हुजे तो वरी ज्ञान भी हुजे। श्री यानी मान सम्मान प्रसिद्धि वॾाई सब हुजन, लेकिन उन सां गॾु वरी वैराग भी हुजे। जंहिंखे वॾाई हूंदी आहे तो उनखे वैराग न हूंदो आहे। जंहिंखे मान सम्मान वधीक मिले त ज्ञान न हूंदो आहे, अभिमान अची वेंदो आहे। पर भगवान उन खे ई चइबो आहे जंहिंमें श्री भी आहे, यश भी आहे, और शक्ति भी आहे, वरी ज्ञान भी आहे, वैराग्य भी आहे। चओ हरे राम। मिठो राम
सजो ऐश्वर्य धर्म भी आए, यश भी आए, श्री भी आए, ज्ञान भी आ ऐं वैराग भी आ। इन्हनि छहनि ईश्वरीय गुणनि सां भरियल रुद्र महाभयंकर शिवजीअ खे ॾिसी करे कामदेव भयभीत थियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। वापसि वञण में लज उनखे महसूस थी ऐं कोई कमु कंदे ठहे कोन थो। आख़िर मन में मरण जो निश्चय करे उन उपाय रचियो। तुरंत सुंदर ऋतुराज वसंत खे प्रकट कयो। फुलियल नए नए वणनि जी कतारूं शोभा ॾियण लॻियूं। वन उपवन बावली तालाब सभु दिशाउनि जा विभाग परम सुंदर थिया। काथे ॼण प्रेम उमड़ी रहियो आहे जंहिंखे ॾिसी करे मरियल मननि में बि कामदेव जाॻियो थियो। ये सभु काम वधाइण में सहायक आहिनि। चओ हरे राम। मरियल मन में कामदेव जागण लॻो। वन जी सुंदरता चई नथी वञी सघिजे। काम रूपी आग जो सच्चो मित्र थधी थधी मंद सुगंध सां भरियल हवा हलण लॻी। सरोवर में अनेक तरह जा कमल जा गुल खिलजी विया जंहिं ते सुंदर भौरनि जा टोला अची करे गुंजार करण लॻा। राजहंस कोयल तोता रसीली मिठी ॿोली ॿोलण लॻा। अप्सराऊं गाए गाए करे नृत्य करण लॻियूं। कामदेव पंहिंजी सेना समेत करोड़नि तरहनि जी सभु कलाऊं उपाय करके हार जी वियो। पर शिव भगवान जी अचल समाधि कोन टली, डिगी भी न, हिली भी न। तरी कामदेव क्रोधित थियो। जा गई मनोभव मुए हूँ मन बन सुभगता न परे कही। शीतल समुंद मारुत मदन अनल सखा सही। विकसे सरन बहु कंज गुंजत पुंज मंजुल मधुकरा। कल हंस पिक सुख सरस रव करि गान नाचहि अपछरा। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। सकल कला कर कोट बिदहार हुसैन समेत। चली न अचल समाधि। शिव को पेउर दैन केत। सियावर राम चंद्र की जय। उमापति महादेव देव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व सर्व। संतन की जय। अंब जे वण जी सुंदर डाली ॾिसी करे मन में क्रोध सां भरियल कामदेव उन ते चढ़ी वियो ऐं उन गुलनि वारो धनुष उन ते 5 ई तीर चढ़ाया। 5 तीर जेके कामदेव जा विशेष अस्त्र शस्त्र हूंदा आहिनि। चओ हरे राम। मारण उच्चाटन स्तंभन आदि ऐं अति क्रोध में भरजी करे लक्ष्य जी तरफ तके करे कन तक खींचे करे उहे 3 तीर उहे 5 ताने वरता। कामदेव तिखा 5 बाण खींचे करे छॾे छॾिया जेके सिधो वञी काथे लॻा। छूट समाध संभ तब जागे। शिव भगवान जे हृदय में लॻा। जीअं लॻा हृदय में तो उनजी समाधि टुटी पई ऐं उहे जागी विया। ईश्वर यानी शिवजीअ जे मन में ॾाढो क्षोभ थियो। अखियूं खोले करे सभु तरफ़ ॾिठो त जॾहिं अंब जे पतनि में लिकियल कामदेव खे ॾिठो त उन्हनि खे ॾाढो क्रोध आयो। जंहिंसां 3 लोक कांपण लॻा। तॾहिं शिवजीअ 3 नेत्र खोले छॾियो। उनजे ॾिसंदे ई कामदेव उते ई जली करे रख जी ढेरी थियो, भस्म थियो। बोलो गौरी शंकर भगवान की। श्री त्रिलोचन भगवान की।
या चइबी आहे होनहार, या छा चइबी आहे, या होनी हुई। कामदेव जी भी इहा विधाता रेखा लिखी रखी हुई। ॾिसो इन में एतिरो समय लिखियो अथऊं रामायण में कि कामदेव तीर हणिया, शिव भगवान जा पहिरियों नेत्र खुलिया, क्रोध आयो ऐं ॾिठऊं कामदेव खे, उन खां पोइ क्रोध कयो अथऊं। अगरि एतिरी सी देर में हिकु बार ई मुंहं सां चई छॾियां शिवजी मां तव्हांजे शरण आहियां, त कामदेव खे कुझु बि न करना शिव भगवान, उहो सॼो क्रोध शांत करे वञंदा ऐं चवनि कि मूंखे देवताउनि मोकिलियो आहे, प्रभु सभु दुखी आहिनि, उन्हनि जा दुख दूर करण जे लाइ मां हे उपाय कयो आहे। हे रामायण जी ॻाल्हि नथो ॿुधायांव, मां तव्हांखे पंहिंजो सत्संग वीचार थो ॿुधायांव कि इहा चइबी आहे विधाता जी शक्ति। कामदेव जहिड़ो बली, उनखे यादि न आयो त मां हिते छली ठही आयो आहियां, ऐं जेको छल कयो आहे शिव जी जो टियों नेत्र खुलियो त मां त छॾ टई लोक बि भस्म थी था सघनि, जंहिंजो नालो ई महाकाल भगवान आहे। एतिरे क्षण भर में वञी चरणनि में किरी पिया, हिकु अखर चई आहे मां तव्हांजी शरण आहियां, पाही मां शरण जो, बसि हिकु शब्द चई छॾियां त शिव भगवान कुझु न कंदा। तव्हां कथा ॿुधी आहे, कल जेको केॾी चालाकी कई, परीक्षित महाराज जे शरण अची वियो। परीक्षित महाराज जीअं धनुष खयो, चयूं तोखे न छॾींदुमि, चरणनि में किरियो, मां तव्हांजी शरण आहियां। त परीक्षित महाराज उनखे चयो तूं घबराए न, अभय थी वञ, छो जो तूं शरण वरिती आहे त तोखे मां मारींदुमि न। त उनखे मारियऊं न, उल्टो 5 जॻहियूं ॾेई छॾियूं रहण जे लाइ। इहो चइबो आहे कर्म गति टारे नाई टरे। विधाता जेको लेख लिखियल आहे, ओड़ी बुद्धि उन समय ईंदी आहे। चओ हरे राम। ओड़ा ई वीचार ईंदा आहिनि, ओड़ा ई दोस्त मिलंदा आहिनि, ओड़ा ई साथी मिलंदा आहिनि, ओड़ा ई ख़्यालात ईंदा आहिनि, ओड़ी करनी ईंदी आहे, ओड़ो ई भाव ठही वेंदो आहे, ओड़ो ई कर्म थी वेंदो आहे। न त शिव भगवान केॾा दयालु आहिनि। हाँ, कर्पूर गौरम करुणावतारम। हिकु बार रोई करे चरणनि में किरी पए कोई त भगवान रक्षा कंदा, लेकिन कामदेव खे वीचार ई न आयो। चओ हरे राम। मां वरी तो पढ़ा, जॾहिं अंब जे पतनि में लिखियल कामदेव खे ॾिठो, ॾिसो हिकु अवसर त उन्हनि खे क्रोध आयो, ॿियो अवसर जंहिंसां 3 लोक कांपण लॻा, तॾहिं शिव जी टियों नेत्र खोलियो। 2 अवसर यानी 2 उनखे जॻहियूं मिलियूं कि डुक पाए चरणनि में किरी पए, पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए, पर न थियो, छो जो इहा होनी हुई। उनखे ॾिसंदे ई हरे कृष्ण। जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। जगत में वॾो हाहाकार मची वियो, देवता ड्रिजी विया, दैत सुखी थिया। देवता ड्रिजी विया, दैत सुखी थिया। भोगी माण्हू काम सुख के याद करे चिंता करण लगा, ऐं संत महात्मा जेके साधक योगी आ उहे निष्कंटक थिया, उन जा कंडा लही विया। ए कामदेव जली वियो भैया। योगी निष्कंटक थिया। कामदेव जी स्त्री रति पंहिंजे पतीअ जी इहा दशा ॿुधंदे ई वीचारी बेहोश थी वई। रोअंदी चिलाईंदी तरह तरह सां करुण विरलाप कंदी श्री शिव शंकर भगवान वटि वई। अति प्रेम सां गॾु उन अनेक तरह सां वेनती करे हथ जोड़े करे साम्हूं बीह रही ऐं जल्दी प्रसन्न थियण वारे चओ हरे राम, जंहिंजो नालो आहे आशुतोष। बोलो आशुतोष भगवान की। यानी शीघ्र प्रसन्न थियण वारे कृपालु शिव जी असहाया स्त्रीअ खे ॾिसी करे मिठा सुंदर वचन चया। कंहिं शंकर भगवान दिलासो ॾिनो। जोगी अकंटक भय पति गति सुनत रति मूर्छित भई। रोदति बदति बहु भांति करुणा करते शंकर पह गई।
अति प्रेम कर बिनती विविध विध जोर कर सन्मुख रही। प्रभु आशुतोष कृपाल शिव अबला निरख बोले सही। श्री राम श्री राम श्री राम। श्री राम। अब ते रति तव नाथ कर होय नाम अनंग। बिन बप व्यापि सबहि पुण्य सुनन जमिलन प्रसंग सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। शिव भगवान चयो त हे रति कामदेव जी धर्म पत्नीअ खे उनजो नालो रति। हाणे तुंहिंजे स्वामी जो नालो थींदो अनंग यानी बिना अंगन वारो। छो जो जली वियो आत्मा मरंदी न आहे, शरीर त रख थी वियो। हाणे बिना ई शरीर जे सभिनि खे व्यापींदो। पहिरियों ईअं न हूंदो कामदेव जंहिंखे चाहींदो तंहिंखे सताईंदो, पहिरियों ईअं हूंदो। हाणे त भैया 15-16 साल उमिरि थी कामदेव सभिनि खे पकड़े थो वठे। चओ हरे कृष्ण। ॿुधो न शिव भगवान जा वचन आहिनि त हे रति अब से तेरे स्वामी का नाम अनंग होगा, वह बिना ही शरीर के सबको व्यापेगा। इन जो मतलब पहिरों सभिनि खे न पकड़ींदो। अब तू अपने पति से मिलने की बात सुन। हाणे तोखे तुंहिंजो पति कामदेव कीअं मिलंदो इहा ॻाल्हि ॿुध। जॾहिं धरतीअ ते वॾी भारी भार खे लाहिण जे लाइ यदुवंश में श्री कृष्ण भगवान जो अवतार थींदो तॾहिं तुंहिंजो पति उन जो पुटु यानी प्रद्युम्न जे रूप में उत्पन्न थींदो। बोलो श्री प्रद्युम्न भगवान की जय। प्रद्युम्न महाराज खे भी भागवत में भगवान चयो वियो है ना। बिल्कुलु भगवान कृष्ण वांगुरु टू कॉपी भगवान में ही प्रकट थियो न आख़िर। तो समझो शिव भगवान जो जेको क्रोध हुयो वो भी वरदान बणिजी वियो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। अन्यथा न थींदो यानी सचो थींदो। चओ हरे राम। संत ॿुधाईंदा आहिनि कि ॿियनि शास्त्रनि जे अनुसार इहा कथा विस्तार सां ईंदी आहे कि कामदेव जॾहिं जली करे रख थी वियो न त माता रति तपस्या करण लॻी। उते हिकिड़ो ॿियो बि राक्षस तपस्या करण आयो शिव भगवान जो, उनजो नालो शंबरासुर। शंबरासुर भी तपस्या पियो करे त हाणे पतीअ जे विरह में माता रति भी अची करे उते तपस्या करण लॻी। तपस्या कंदे कंदे जीअं अखियूं खोले ॾिठी उन शंबरासुर त माता रतीअ ते मोहित थी वियो। ॾाढी मज़ेदार कथा, ध्यानु ॾिजो। हाणे हो पतो न आहे कहिड़े उद्देश्य जे करे तपस्या करण आयो। असुर त इहो ई चाहींदा आहिनि धन मिले, बल मिले, यश मिले, मां अमर थी वञा, मरां न, इहो सभु चाहींदा आहिनि। लेकिन जॾहिं उन रतीअ खे ॾिठो त उहो मोह में फासी पियो। शंकर भगवान पहिरियों वरी शंबरासुर खे दर्शन ॾिनो। मज़े जी ॻाल्हि। ऐं उन खां बि मज़े जी ॻाल्हि, जीअं शंबरासुर खे चयऊंसि वरदान घुर त शंबरासुर ॿियो त सभु भुलिजी वियो। वरदान में इहो ई घुरियईं त प्रभु अगरि मूं ते राज़ी आहियो त हीअ स्त्री मूंखे मिली वञे, हीअ स्त्री मूंखे मिले। ईअं बि न चई मुंहिंजी शादी थिए या प्राप्त थिए, हीअ मूंखे मिले, मां इन सां रोज़ ॾिसां इन खे। मतिलबु भोले बाबा चई छॾियो तथास्तु। हाणे आया माता रतीअ वटि। रती माता चवण लॻी प्रभु मूंखे इहो वरदान ॾियो कि मुंहिंजो पति मूंखे वापसि मिले। भोले बाबा उनखे बि चयो तथास्तु। भोले बाबा चई तव्हां त वैल करे छॾियो, हुन राक्षस तव्हांखां वरदान घुरियो, मुंहिंजी प्राप्ति तव्हां हुनखे बि हा चई छॾियो आहे, हाणे कीअं कमु थींदो? अरे तव्हां हुनखे हा चई छॾियो त मां हुनखे मिलंदुमि त पंहिंजे पतीअ खे कीअं मिलंदुमि? शिव भगवान तो आखिर देवन जा देव, महादेव, कालस्य काल, महाकाल, आशुतोष औढ़रदानी मुस्कुराए करे चवनि था देवी तू थोड़ी भी चिंता न कर, तू रहंदी भी एक ही जगह ते,
जाते तुंहिंजो पति ईंदो उन महल में शंबरासुर पहिरियों ई रहंदो, उते ई रहंदीअ। पर यादि रख, जेॾी महिल बि शंबरासुर तुंहिंजे साम्हूं ईंदो, तोखे मां मंत्र तो ॿुधायां, तूं मंत्र पढ़जां, शंबरासुर जी भावना थोड़ी बि तो में ख़राब न ईंदी। तूं रहंदीअ, उनजो बि वरदान पूरो थियो कि मूंसां गॾु रहे, उन ई महल में रहंदी। राजमहल में कक्ष अलॻि हूंदा, लेकिन जेॾी महिल बि साम्हूं अचे परियों खां तूं हे मंत्र दोहराइजा। इन जे मन में त छॾ, भीतर संकल्प विकल्प बि न ईंदो तुंहिंजे लाइ कोई बुरो, बसि तुंहिंजी रक्षा थींदी, तॾहिं उहा माता सुरक्षित थी। ऐं वाकई भागवत में त तव्हां कथा ॿुधंदा आहियो त प्रद्युम्न भगवान खां पहिरियों ई माता रती उते पहुची वई आहे, हा न। राक्षस शंबरासुर खणी फिटी कंदो आहे, उनखे प्रद्युम्न बालक रूप में, शिशु रूप में मच्छी उनखे ॻही वेंदी आहे, उन खां पहिरियों ई रती देवी उते अची वेंदी आहे, रसोई घर में उन्हनि सां हूंदी आहे, संभालींदी आहे वेठी कमकार, ऐं उते पोइ पहुचंदो आहे प्रद्युम्न महाराज, उनखे वॾो कंदी आहे उते। त इहे अद्भुत दुर्लभ कथाऊं आहिनि, राघवाचार्य महाराज ॿुधाई अलॻि अलॻि शास्त्रनि में, वाल्मीकि रामायण आदि कई शास्त्रनि में कई चओ जय श्री कृष्ण। रामायण में सार रूप में कि रति माता खे वरदान मिलियो, उहा संतोष करे हले। शिव भगवान जा वचन ॿुधी करे रती हली। हाणे ॿी कथा बखाने करे विस्तार सां चवां थो। तुलसीदास जी था चवनि त ब्रह्मा आदि देवताउनि जॾहिं इहो समाचार ॿुधो त उहे वैकुंठ हली विया। वरी उतां विष्णु भगवान ब्रह्मा जी सहित सभु देवता उते विया, जाते कृपा जा धाम शिव शंकर भगवान आहे। लॻे थो विष्णु भगवान खे इन करे वठी आया त वरी असांजे मथां बि न गुस्सो वुस्सो थी वञे। हा, विष्णु भगवान हिननि जा स्वामी सखा गुरुदेव सभु आहिनि, इन्हनि खे ॾिसी करे गदगद थी वेंदा भोले बाबा। चओ हरे राम। ईअं राजा इंद्र आयो त कृष्ण भगवान जे साम्हूं गऊ माता पहिरियों वठी आयो, कामधेनु गऊ। अब ब्रह्मा जी स्तुति कई भगवान जी, तो गोपिन जी महिमा कई। इहा ई त बुद्धिमता आहे कि जेकी जंहिंखे ॻाल्हि वणे उन जो प्रसंग छेड़जे। हरे राम। हाणे सभु उते आया, जाते कृपा जा धाम शिव जी हा। उन्हनि सभिनी शिव भगवान जी अलॻि अलॻि स्तुति कई। तॾहिं शशि भूषण शिव जी प्रसन्न थिया। शशि भूषण समझो था चावला? शशि भूषण किसको बोलते हैं? अॼुकल्ह जी हिंदीअ जो खानो ख़राब आहे। अंग्रेजी मीडियम में हिंदी त गायब ही थी वई। हाँ, शशि पतो कोने न ॿुधायो काॾे वञे। शशि किसको बोलते हैं और भूषण किसको बोलते हैं? और शशि भूषण कौन है? शशि चवंदा आहिनि चंद्रमा खे, भूषण चइबो आहे गहणे खे। पंहिंजे जटाउनि में चंद्रमा खे गहणे वांगुरु ठाहे करे पाइण वारा उहे अथव गौरी शंकर भगवान। बोलो शशि भूषण भगवान की। ईअं त हिंदीअ जी असांजी हालत ख़राब थी वई आहे। अंग्रेजीअ खे त अखर ई कोन्हनि कि उहो अध्यात्म ज्ञान भक्ति वैराग्य ॿुधाए छॾे। अंग्रेजी भाषा त विकलांग आहे। 26 त अखर आहिनि घणा उन में वीचारा। उहे शब्द अची न सघंदा जेके आध्यात्मिक आहिनि। उहे शब्दकोश ई कोन्हे, वाक्यूबिलरी कोन्हे इंग्लिश में जेकी संस्कृत में आहे, हिंदीअ में आहे। इन करे पंहिंजे ॿारनि खे हिंदी पढ़ायो। कीअं पढ़ाईंदव? केवल अगरि उहो गीता भागवत रामायण भक्तमाली पढ़ंदा अचनि न, पंहिंजो पाण हिंदी मज़बूत थी वेंदी। असां बचपन खां इहे ॿुधा आहिनि, तॾहिं हिंदी सुठी आहे। कंहिं महिल कथा करे था सघूं, भॻवान कृपा कई आहे। न त अगरि इहे कथाऊं न हुजनि हा त असां बि ईअं ई वेठा हुजऊं हा। चओ हरे राम। रोज़ सम्झ में अचे न अचे पढ़ाईंदा अचो। आख़िर कथा आहे न, भागवत रामायण भक्तमाल सम्झ में अची वेंदा आहिनि। गीता पढ़ायो। तव्हां चवंदा हूंदव असां त पढ़ायूं न, मञनि न जॾहिं छोरा बि, हा न, ॿार मञनि बि त सही। तव्हां पढ़ंदव तॾहिं त उहो ॿुधंदा। तव्हां ई न पढ़ंदव त उहो काॾों ॿुधंदा? वीचारा काॾों पढ़ंदा। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर।
श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। इन करे भाई गुड़ वारी कथा न ॿुधंदा आहियो कि महात्मा खे चीस ॿार गुड़ खाईंदो आहे, चीस हफ़्तो पोइ अच जा, हफ़्तो पोइ चीस गुड़ छॾ, उन छॾे छॾियो। हफ़्तो पोइ छो, चई पहिरियों मां ई गुड़ खाईंदुमि, त पहिरियों मां त छॾियां। हिकु बार असां चक्कर भाटा स्टेशन ते वियासीं, रायपुर पिया वञूं, त हिकिड़ो छोकिरो हुयो, काफ़ी साल 8-10 साल पहिरियों जी ॻाल्हि, 10-12 साल, हिकिड़ो छोकिरो हुयो, उहो छा पियो खाए, इहे तमाकू ऐं इहे जेके पाउच हूंदा आहिनि इहे नशे जा, इहे सभु खाए पियो वेठो छोरो। कमाल जी ॻाल्हि आहे, धीरे सां फाड़े खाए पियो, ऐं हुनजी माता उते वेठी बगल में वेठी हुअसि। मतलब शर्म नहीं आवे, बदमाश हैं, कहीं सिखावत हस। उन्हें माता की शिकायत कई मस, देखो दाई ये तोरटूरा तो ये तो का खावत है। अरे का करो बेटुआ, बहुत समझाए हो, मानबे नहीं करते। थोड़ी देर थी, मैं काहे नहीं मानबे नहीं करे, उन्हें माता पूरी कढ़ी और उन्हें में जरदा वरदा वजी ठका, मैं हे छा कया मां। अब महुला आदत पड़ गई बेटा, का करूं, महुला आदत पड़ गई। मतलब खल्लो खूह में तो वेंदो न, जॾहिं माणे ई तूं खाईंदी वेठी पाउच, वो छोरा काॾों बचंदा, ॿुधायो बचंदा उहे। अॼुकल्ह हाल भी ईअं थी आहे, माउ पीउ हिक ॿिए कमरे में वेही करे मोबाइल था हलाइनि, फोन था कनि, हे छोरा फोन रख, हा हा हा, हे छोरी फोन रख, उन्हें ख़बर है मुंहिंजो पीउ बि ऑनलाइन आहे, काॾों फोन रखंदा उहे। ॾाढी कठिन ॻाल्हि आहे भाई, पहिरियों पाण अमल करणो ई पवंदो। श्री कृष्ण गोविंद। त हिते देवता भी पहिरियों विष्णु भगवान खे गॾु वठी आया, छो जो कामदेव जो हिन महिल जेको हाल थियो उहो त अखियुनि ॾिठो हुयो। उन वीचारी सेवा कई त बलिदान थी वियो, उनजो जली रख थी वियो। तंहिंजे करे देवता सिधो शंकर भगवान वटि न आया, पहिरियों वैकुंठ विया आहिनि। अरे भैया सिधो वञो न भोले बाबा वटि, जागी त विया आहिनि, न भगवान खे वठी आया आहिनि, पोइ विया आहिनि शिव भगवान वटि। छो जो विष्णु भगवान खे जीअं शिव भगवान ॾिसंदा त प्रेम अची वेंदो, क्रोध गायब थी वेंदो, आनंद ई आनंद अची वेंदो। तॾहिं सभु जीअं आया, काथे आया, शशि भूषण। केरा भाई शशि भूषण? हाँ, श्री राम भगवान। अच्छा, शंकर भगवान है न, चंद्रमा खे जटाउनि में धारण कंदा आहिनि। काथो निकितो चंदा मामा? ॾियारी अचण वारी अथव। शंकर भगवान जो धारण कयो जेको चंद्रमा, काथो निकितो हो? हाँ, हरे राम हरे कृष्ण। भाई लक्ष्मी माता भी समुद्र में निकती, चंद्रमा भी समुद्र में निकतो, तरी तो उनखे मामा चवंदा आहिनि। लक्ष्मी जी माता, चंदा निकतो तो अंदरों, तो वो उनजो भाइड़ो तो असांजो मामो, तरी तो चंदा मामा चवंदा आहिनि उनखे। कॾहिं ॿुधो तो चंदा चाचा? न, चाचा न चवंदा आहिनि, मामा ई चवंदा आहिनि। अची करे देवताउनि अलॻि अलॻि स्तुति कई शंकर भगवान जी, त शशि भूषण शिव जी प्रसन्न थिया। पृथक पृथक तिन कीन प्रशंसा, भय प्रसन्न चंद्र अवतंसा। कृपा जा समुद्र शिव जी चवण लॻा त हे देवताओ, ॿुधायो तव्हां छाजे करे आया हो? ब्रह्मा जी चयो, हे प्रभु तव्हां अंतर्यामी आयो, तॾहिं बि हे स्वामी भक्तीअ जे वश मां तव्हां सां वेनती तो कयां त हे शंकर, तव्हां सभिनी देवताउनि जे मन में अहिड़ो परम उत्साह आहे कि हे नाथ, सभिनी देवताउनि जे मन में अहिड़ो परम उत्साह आहे कि हे नाथ, उहे पंहिंजे अखियुनि सां तव्हांजो विवाह ॾिसण था चाहिनि, तव्हांजी शादी ॾिसण था चाहिनि। सकल सुरन के हृदय अस शंकर परम उत्साह, निज नयन ही देखा चाहे, नाथ तुम्हारो विवाह सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय जय, जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। बोल सियावर रामचंद्र की जय। 88 थिया दोहा भाई।
ओम श्री कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री राम जय जय राम 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 जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण राम राम बोल राम 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 त्यागो मन के सगल का 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 राम राम बोल राम 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 बोल राम 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 बोल राम 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 बोल राम जिस बोलत मुख पवित्र होए जिस बोलत मुख पवित्र होए जिस सिमरत निर्मल है सोए जिस सिमरत निर्मल है सोए जिस आराधे जम किछ ना कहे राधे जमा किछ ना कहे जिसकी सेवा सब किछ लहे सब किछ लहे राम राम बोल राम 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 बोल राम 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 बोल राम 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 बोल राम त्यागो मन के सगल का 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 बोल राम 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 बोल राम 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 बोल राम 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 बोल राम
जिसके धारे धरने आकाश, जिसके धारे धरन आकाश, घट घट जिसका है परगास, घट घट जिसका है परगास, जिस सिमरत पतित पुनीत होए, जिस सिमरत पतित पुनीत होए, अंत काल फिर ना रोए, फिर ना रोए। राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम। त्यागो मन के सगल का, त्यागो मन के सगल का, त्यागो मन के सगल का, त्यागो मन के सगल का। राम बोल राम राम, राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम। बोलो राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम। राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम। हे राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम। राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम। हे राम राम बोल राम राम, राम राम बोल राम राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, हे श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। हे राधे गोविंद राधे श्याम, राधा माधव राधे श्याम, हाँ राधे गोविंद राधे श्याम, राधा माधव राधे श्याम। हे राधे गोविंद राधे श्याम, राधा माधव राधे श्याम, हे राधे गोविंद राधे श्याम, राधा माधव राधे श्याम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, हे श्री राम जय गाओ जय हरि राम, बोल। श्री राम जय जय बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय हे राम, बोलो श्री राम जय जय राम,
राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम राधे 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 जय राधे 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 प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा 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 जय राधे 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 जय जय राधे 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 जय राधे 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 जय राधे 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 गोविंद जय जय गोपाल जय जय हे गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय हे जय राधा रमण हरि गोविंद जय ओ जय संतों की जय जय भक्तों की जय जय संतों की जय जय भक्तों की जय हे जय मोर मुकुट मुरली वाले की जय जय मोर मुकुट मुरली वाले की जय आह जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय हे जय राधा रमण हरि गोविंद जय 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 हे जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय हरे राम 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 सीता राम सीता राम 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 सीता राम सीता राम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम प्यारे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम गाओ हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम ओ सीता सीता राम बोलो सीता सीता राम सीता सीता राम बोलो सीता सीता राम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम अरे सीता सीता राम बोलो सीता बोलो सीता सीता राम बोलो सीता सीता राम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम आहा राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम जय राधे 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 श्याम जय राधे 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 श्याम राधे 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 श्याम जय राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे राधे हे राधे श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे बोलो राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय ओम शांति
स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की। सीताराम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, श्री हनुमान जी महाराज की। श्री अन्नपूर्णा माता की आज की। आयो लाल सबई चो कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी। सदा करो कल्याण सियावर राम। रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। प्रसाद स्वीकार करो साध संगत।